ब्रेकिंग न्यूज़ आहे ठटो मां अवां सां शेयर कयूं पिया। जुंगशाही वेझो रेलवे ट्रैक वटां हिक शख्स जो लाश हथायो आहे। पुलिस लाश सिविल अस्पताल पहुचायो, सुञाणप न थी सघी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। ठटे में जुंगशाही वेझो रेलवे ट्रैक वटां हिक शख्स जो लाश हथायो आहे। पुलिस लाश सिविल अस्पताल पहुचायो, जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। ठंटे में जुंगशाही वेझो रेलवे ट्रैक वटां हिक शख्स जो लाश हथायो। पुलिस लाश सिविल अस्पताल पहुचायो, सुञाणप न थी सघी। ब्रेकिंग न्यूज़ आहे नासिर सां शेयर कयूं पिया। ठटे में जुंगशाही वेझो रेलवे ट्रैक वटां हिक शख्स जो लाश हथायो आहे। पुलिस लाश सिविल अस्पताल पहुचायो, लाश जी सुञाणप न थी सघी। तफ़सील मालूम कंदासीं। ठटे मां आवाज़ जो रिपोर्टर रशीद जाखरू असां सां लाइन ते मौजूद आहे। रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, जुंगशाही वेझो रेलवे ट्रैक तां हिकु नामालूम लाश हथायो आहे। नामालूम लाश हथ अचण खां पोइ एडी रज़ाकार उन नामालूम लाश खे सिविल हॉस्पिटल मटली खणाया आहिनि। जॾहिं त पुलिस मुताबिक़ चवणु आहे त रेल में सवार नौजवान किरी पियो आहे, जंहिंजी अञा ताईं सुञाणप नाहे थी। ठीकु आहे, अवांजी महिरबानी रशीद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।